सांगड़ पेरोमल थाणे जी ॻोठ अता हुसैन मरी जो रहवासी जहांज़ेब वलिद लियाकत मरी पारां ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ मीडिया आॾो ॾांहुं सांगड़ में मीडिया सां ॻाल्हाईंदे जहांज़ेब मरी चयो त असांजी 14 एकड़ ज़रई ज़मीन आहे। असीं ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं। असांजे जीअण जो सहारो इहा ई ज़मीन आहे, पर असांजी ज़मीन ते मुंहिंजा चाचा तस्दीक हुसैन मरी, शहज़ाद मरी, मीर मरी मुंहिंजी ज़मीन ते ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं ज़मीन न छॾण ते मौत मार धमकियूं ॾियनि था। असीं हारी पोरे तबिके सां तालुक़ रखंदड़ आहियूं। असांखे हिन मुसीबत मां बचायो वञे। DC सांगड़ SSP ऐं ॿियो आला इख़्तियारूं नोटिस वठनि त असां सां इंसाफ़ कयो वञे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।